नाज़रीन, बरसात सॼी सिंध में तबाही मचाए छॾी आहे। 2010 वारी ॿोॾ में इहो थियो त लाकाणो डिवीज़न कशमोर खां कंदकोट टोड़ीबंद खां ऐं लाकाणे जे अमलरंड ताईं इहो सॼो इलाइक़ो बुॾी वियो। पर उन दौरान इहो थियो त उतां जा मुतासिर जेके आहिनि उहे सखर, शिकारपुर ऐं ॿियनि वॾनि शहरनि में इवन कराची बि आया, हैदराबाद जाम शोरो ॿियनि शहरनि में विया ऐं उते उन्हनि खे उन महिल सिंध गवर्नमेंट काइम अली शाह साईं वॾो वज़ीर हुयो, उन महिल उन्हनि खे ॾाढो रिलीफ मिलियो। उते सरकारी जेके स्कूल खोलिया विया, सरकारी ऑफिसूं खोली वियूं, उते उनजी रिहाइश जो बंदोबस्तु कयो वियो ऐं उनजे खाधे पीते जो सुठो बंदोबस्तु थियो। हिन दफ़े त 2010 वारी ॿोॾ खां बि वधीक ख़तरनाक सिचुएशन आहे, छो त उन महिल हिकिड़ो डिवीज़न ॿुॾो, हाणे सॼी सिंध ॿुॾी वई आहे। पर हाणे हिन दफ़े अञा ताईं सिंध गवर्नमेंट खे ख़बर न आहे, अलाए कंहिंजो इंतज़ारु आहे। माण्हू ॻोठनि में त इहा सूरत हाल आहे जो घर ॿुॾी विया, अक्सर घर कचा हूंदा आहिनि ॻोठनि में, उहे घर किरी पिया ऐं माण्हुनि वटि जेको खाधु खुराक जो सामान हो उहो ॿुॾी वियो। ऐं रोड किनारनि ते, वाहन जे किनारनि ते उते वेठा आहिनि ऐं इहा वधि में वधि वेझे जेको आहे मेन रोड आहे उते रोड किनारनि ते बुखूं काटे रहिया आहिनि, रोई रहिया आहिनि, पर हुननि जी का वारसी न थी आहे। चूंडियल नुमाइंदा त उहे सिर्फ़ु इलेक्शन में ई ज़ाहिर थींदा आहिनि, ख़ासि तौर ते PP वारा चूंडियल नुमाइंदा त बिल्कुलु ई गुम लॻा पिया आहिनि। पर सिंध गवर्नमेंट हिन महिल ताईं न को रिलीफ कैंपनि जो ऐलान कयो आहे ऐं न को न ॻोठाणनि खे कढण लाइ कंहिं मदद जो मतिलबु त हिन महिल त इंतज़ाम कयो आहे ऐं न ई को उन्हनि खे पेट भरण लाइ को खाधे पहुचाइण जो को बंदोबस्तु थियो आहे। ऐं शहरनि में बि का सूरत हाल बहितर कोन्हे। शहर में बि अक्सर जेको कचियूं आबादियूं आहिनि ऐं पूरे तबिके जा जिते घर हूंदा आहिनि उहे अक्सर कचियुनि आबादियुनि में घर रही पिया आहिनि ऐं जेके उहे मुतासिर जेके आहिनि उहे पंहिंजे ठहियल घरनि में पाणी जे मथां वेठा आहिनि। कुझु जेकॾहिं थोरो रोड किनारे या ॿाहिरि निकिरी वेठा आहिनि त बि उन्हनि जी हालति इहा आहे त उहे बुखनि ते पार थी रहिया आहिनि ऐं मथां घटि में घटि गुज़िरियल ईअं सम्झो त हिन सॼे अगस्त महीने में बरसाति रही आहे मुसलसल। त जेकॾहिं उन जन जा घर बची बि विया आहिनि ऐं उन्हनि जे पूरे पाड़े में पाणी बीठल आहे त उहे ॿाहिरि काॾे वञी नथा सघनि ऐं उहे बि ज़ाहिर आहे पूरे तबिके जो कोई ॾियाड़ी ते कमु कंदड़ आहे, उन्हनि जो गुज़र सफ़र त ॾियाड़ी वारे कम ते हूंदो आहे ऐं हिकु महीने खां वठी उन्हनि खे का बि ॾियाड़ी न आहे लॻी। उहे समूरा पूरे त जेके आहिनि उहे बुखूं काटे रहिया आहिनि, गॾ गाॾे वारा, रेड़ी वारा, रक्शो हलाइण वारा ऐं सामान ढोअण वारा, मज़दूरी करण वारा, राज़ा मिस्त्री सभु जो सभु बुखूं काटे रहिया आहिनि। पर हिन महिल ताईं सिंध सरकार ज़ाहिर कोन्हे। पर अफ़सोस सां थो चवणो पए त कराची में जेके तंज़ीमूं कमु कनि थियूं पियूं, माण्हुनि खे राशन पहुचाइनि थियूं हिते कराची में ऐं सोशल सर्विस ॾियनि थियूं पियूं, उन्हनि तंज़ीमुनि खे बि सॼी सिंध नज़र न आई आहे। कराची खां में त कमु कनि था, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, कराची बि असांजी सिंध आहे, पर उन्हनि खे इहा ख़बर ई कोन्हे त कराची खां ॿाहिरि बि का आबादी हूंदी आहे। हिते ॾाढो कैंपूं लॻल आहिनि, जमायत इस्लामी जूं आहिनि ऐं JDC जूं आहिनि, छीपा जूं आहिनि, ॿिया खोड़ सारा इदारा आहिनि, मतिलबु खोड़। पर हिननि खे सॼी सिंध में अलाए छो अफ़सोस सां थो चवणो पए त सिंध में ही वञण लाइ तयारु कोन्हनि, सिर्फ़ु सिंध जे कराची वारे शहर खां ॿाहिरि निकिरण लाइ तयारु कोन्हनि। मुंहिंजा वीडियो ॿुधंदड़ जेके दोस्त उन्हनि इदारनि जे मालिकनि ताईं या उन्हनि जे वर्करनि ताईं या कंहिं इंतिज़ामी अमलदार ताईं इहा आवाज़ु पहुचाए सघनि या उनखे पाण नोटिस कराइनि त ख़ुदा रास कराची खां ॿाहिरि बि सिंधी आहे ऐं उते बि इंसान ई आहिनि। ऐं मूंखे यादि आहे त 2006 में जॾहिं बालाकोट में ज़लज़लो आयो ऐं हिकिड़ी सुठी ॻाल्हि तॾहिं इहा थी त कराची मां एतिरो इमदादी सामान वियो, एतिरो राशन वियो जो उन महिल ट्रकूं न पए मिलियूं। जंहिं बि ट्रक वारे खे कोई चवे पियो त ऑलरेडी बुक हुयो, माना एतिरो कुझु वियो कराची मां। पर हिन महिल ताईं सॼी सिंध ॿुॾी वई आहे त सिंध जी राजधानी कराची मां हिन महिल ताईं अलाए छो वॾनि वापारियुनि खे, वॾनि सीड़पकारनि खे, वॾनि सरहंदी वारनि खे ऐं अरबपती माण्हुनि खे अलाए छो उहे मुतासिर नज़र ई नथा अचनि पिया। तंहिं करे मां कोशिशि कयो हिन वीडियो खे वायरल कयो त इहा आवाज़ु असांजो उन्हनि ताईं पहुचे। ऐं हिकिड़ो दफ़ो मां उन्हनि खे, छो मां तव्हां सिंधी में न बि सम्झंदा हुजनि, मां उर्दू में चवंदुसि, छीपा वाले भाइयों, JDC वाले भाइयों,
और मुख्तलिफ़ तंजीम जो कराची में काम कर रही हैं, यहाँ एग्जिस्ट कर रही हैं, उनको मैं अपील करता हूँ कि कराची से बाहर भी इंसान है और कराची से बाहर भी सिंध है। पूरी सिंध में बारिश से ये सूरत हाल है कि गांव गोट से लेकर शहरों और अक्सर कच्ची आबादियों में लोग भूखे मर रहे हैं। उनको खाना नहीं पहुंचाने वाला, कोई राशन पहुंचाने वाला नहीं, उनके पास सोने के लिए कोई बंदोबस्त नहीं है, उनको रहने के लिए कुछ नहीं है, उनको मच्छर खा रहे हैं, उनके पास कोई बिस्तरा नहीं है, बहुत तकलीफ़ में हैं, उनका सब कुछ टूट चुका है। खाने पीने से लेकर ज़िंदा रहने तक उनके लिए कोई सामान मुयसर नहीं। आप कराची में इंसानों की मदद करते हैं, बहुत अच्छा करते हैं, लेकिन ये लोग बहुत ज़्यादा मुसीबत में हैं। सखा डिवीज़न, कराची डिवीज़न, मीरपुर खास डिवीज़न, लाकाना डिवीज़न और ये जो सारे इलाके हैं, शहरों में पानी खड़ा हुआ है, लोग घरों से बाहर नहीं जा पा रहे और ख़ास तौर पर गरीबों लोग के घर गिर गए हैं। और गांव गोठों में तो ये सूरत हाल है कि वो सड़क किनारे लोग बेसरो सामान पड़े हैं, बेआसरा हैं, उनकी मदद के लिए भी निकले, वो भी इंसान है। शुक्रिया।